वञे को कमु धंधो ॻोल्ह, सॼो ॾींहुं फेसबुक ते हणा जे इहो सवाब जो कमु हुजे हा, सभ खां पहिरीं जन्नत में तूं वञी हा। हाँ साईं, तूं त राकेट ईजाद करे छॾी, बाक़ी असां कुझु कोन किता। तूं बि सॼा ॾींहुं इमाम वारी होटल ते ॿाहिरि चांहि ते अदणी ते पिया गुज़ारा करे नई, असां गुज़ारा अथई। पोइ बि कम खे लॻा पिया आहियूं, तो वांगुरु न आहियूं। असां बि कम को लॻे पिया आहियूं, जेको असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियूं उनखे फेसबुक ते जवाबु ॾींदे हैं। अदा सिंधी पर असां कियां थो किता, जेको लानती घरूं कमलींदा आहे उहो असांजे ख़िलाफ़ु क्यों ॻाल्हाईंदा आहे? दुनिया जो ॿिया क़ौम मरीख़ ते ॼाणनि क्या? अदा ॾिसो, सियासत में हमेशह क़ौम जा जज़्बात कम ईंदा आहिनि। जीअं लोह खे पंहिंजी मर्ज़ी जो रूप ॾियण लाइ उनखे पहिरीं गरम कयो वञे थो, साॻी तरह सिंध में को मफ़ाद पूरो करण लाइ पहिरीं सिंधी क़ौम खे जज़्बाती कयो वञे थो। बज़ाहिर इहो ईअं ई आहे जी ॾिसूं पिया, पर पसे मंज़र हक़ीक़त अञा ॿी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं इन्हनि जज़्बातनि जे हेठि अहिड़ा कम थी वेंदा आहिनि जिन्हनि जी असांखे ख़बर ई न पवंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि ज़हन में रखो त हीउ दौरु लठ दुके जो नाहे, अॼु दिमाग़ जी ज़रूरत आहे। अॼु हर जंग नफ़्सियात सां मिड़ी वेंदी आहे, इन करे असांखे हर सूरत हाल ते चङी तरह नज़र रखणी आहे। अदा मतिलबु जज़्बाती थियणु सही कोन्हे। जॾहिं ॻाल्हि क़ौम जी इज़त ऐं धरती जी बका लाइ हुजे त जज़्बात ज़ाहिर करणु ज़रूरी हूंदो आहे। जंहिं बि अहिड़े क़िस्म जी ग़लति बयानी कई, असां उन्हनि खे जवाबु उन अंदाज़ में ॾिनो आहे। पर कुझु अरसे खां ॾिसूं पिया त क़ौम जे जज़्बनि खे सियासत सां ॻंढियो पियो वञे। इहो अमल न सिर्फ़ु ग़लति आहे, बल्कि क़ौम लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थींदो। मतिलबु कीअं? अदा हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त अॼुकल्ह सियासी मसइलनि खे क़ौमी मसइलनि जे भर चाढ़ियो पियो वञे। सियासत हिकिड़ी अलॻि शइ आहे, इन खे क़ौमी जज़्बातनि सां ॻंढण जो मतिलबु सियासत जी आड़ में पंहिंजी नाअहली ऐं करप्शन लिकाइणु हूंदो आहे। सियासत खे क़ौमी गैरत खां अलॻि रखो, न त यकीन कयो जेको थोरो घणो बचियो आहे इहो बि कोन रहंदो। क़ौमी गैरत अलॻि शइ आहे, सियासत अलॻि शइ आहे। सियासत में तनक़ीद लाज़मी हूंदी आहे। सियासत करण वारो भली सिंधी छो न हुजे, उन ते नज़रसानी थियणु लाज़मी आहे। रियासत में सवाल करण हर शहरी जो हक़ आहे। असीं सवाल न कंदासीं त का बि इम्प्रूवमेंट न ईंदी। कंहिंजी ज़ातियात ते न वञो, पर सियासी हवाले सां तनक़ीद करे सघो था, हीउ तव्हांजो हक़ आहे। हीअ ॻाल्हि ज़हन मां कढी छॾियो त पीपल्स पार्टी ते तनक़ीद करण वारा सिंध जा गद्दार आहिनि। यादि रखो त पीपल्स पार्टी सिंध जी हिकु सियासी पार्टी आहे, सिंध जी मालिक नाहे। जेको बि हिते जो शनाख्ती कार्ड रखे थो उहो सवाल करे सघे थो, जवाबु ॾियणु उन्हनि ते फ़र्ज़ु आहे। मीडिया जेकॾहिं सिंध अंदरि को लीगल इशू ॾेखारे थी त उन में बि कुझु ग़लति नाहे, छो त समाजी इशू सियासत जो हिकु हिसो हूंदो आहे। बाक़ी को बि सवाल न करे उहो गद्दार हूंदो, इहा सोच ई ग़लति आहे। अदा भला सियासत के है? असांजे सियासतदान हक़ीक़ी सियासत कुछ समझंदा आहिनि या रुॻी दॿा ॾींदा आहिनि? अदा क़दीम यूनान में एथेंस शहर जॾहिं गुरबत ऐं नाइंसाफ़ियुनि जे भर चढ़ियो त उन दौर में सुक़रात खां हिकु शख़्स उन जो सबबु पुछियो। सुक़रात जवाबु ॾिनो त माण्हू पेशे जे हिसाब सां या त इल्मु हासिल कंदो आहे या वरी हुनर, पर सियासत उहो वाहिद पेशो आहे जंहिंखे करण वारा इन ॿिन्ही शयुनि खां महरूम हूंदा आहिनि। छो त उन दौर में एथेंस जी सियासत मज़हब ऐं कारोबार जे भर चढ़ियल हुई। सवाल करण खे कुफर सम्झियो वेंदो हो। उन ज़माने खां पोइ हिन दुनिया कई दौर ॾिठा, हर शइ तब्दील थी वई। अवाम, हुक्मरान, सियासत, समाज, हर शइ हिकु नए रूप में पैदा थी। पर यकीन कयो, असांजो समाज ऐं असांजी सियासत अॼु बि सुक़रात जो ज़मानो यादि ॾियारे थी। सियासत जी हक़ीक़ी माना रियासत जे क़ानूनी तक़ाज़ाउनि खे पूरो करे अवाम जे मफ़ाद लाइ कमु करणु हूंदो आहे, ऐं असांजी सियासत में इन्हनि ॿिन्ही शयुनि खां परे रहणु हूंदो आहे। असांजा सियासतदान असेंबली में कुर्सी खे ॾिसनि था, हक़ीक़ी सियासतदान कुर्सी मथां किरदार खे ॾिसनि था। असांजे सियासतदाननि जे अॻियां नए मॉडल जी गाॾी हूंदी आहे, हक़ीक़ी सियासतदाननि जे अॻियां ग़रीब लाइ ॿ वक़्त जी मानी हूंदी आहे। असांजा सियासतदान वोट खे ॾिसनि था, हक़ीक़ी सियासतदान क़ौम खे ॾिसनि था। असांजा सियासतदान तक़रीर करे पंहिंजा कम ॿुधाइनि था, हक़ीक़ी सियासतदाननि जा नतीजा ई उन्हनि जो किरदार ॿुधाइनि था। जेकॾहिं तव्हांखे अॼु को अहिड़ो हक़ीक़ी सियासतदान नज़र अचे थो त पोइ भली उन लाइ क़ौमी जज़्बात रखो, उन जो क़दर कयो, हौसला अफ़ज़ाई कयो। पर जॾहिं अवाम मुफ़लिसी जी बाज़ार में हुजे ऐं हर सियासतदान ऐश ऐं आराम में हुजे त पोइ कई सवाल ज़हन में उभरनि था। अदा जे आख़िर असां की करूं? अदा सभ खां पहिरीं त असांखे हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो, सही खे सही ऐं ग़लति खे ग़लति चवणो पवंदो। वॾी मुश्किल ऐं हिकु डिघे अरसे खां पोइ असां सोशल मीडिया ते गॾु थिया आहियूं। हीउ मौक़ो समाज सुधारण ऐं शऊर बेदार करण जो आहे। जेकॾहिं को सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो त तव्हां भली हुन ते तनक़ीद कयो, पर उन सां गॾोगॾु हीउ बि सोचो त उन्हनि खे हीउ बकवास करण जो मौक़ो कंहिं ॾिनो आहे, ऐं हीउ बि ॾिसो त जंहिं सियासतदान लाइ असां पंहिंजा क़ौमी जज़्बा उजागर कयूं पिया, छा वाक़ई उन सिंध धरती ऐं सिंधी क़ौम लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। असांखे हिन वक़्तु सोशल मीडिया ते क़ौम खे जज़्बाती न पर सुजाग करणो आहे। कुझु ग़लतियूं असां में बि आहिनि, उन्हनि खे तस्लीम करे सुधारणो आहे। यादि रखो त हक़ीक़त जो आईनो हमेशह बदसूरत हूंदो आहे, पर पोइ बि उनखे ॾिसण में ई भलाई हूंदी आहे। बहितर समाज जी शुरूआति चाहियो था त किरदार जा तीराना थी वञो, पर कंहिंजा ग़ुलाम न थियो। पंहिंजे जज़्बातनि खे कंट्रोल में रखो, न त इन्हनि मां ग़लति फ़ाइदा वरिता वेंदा। को बि शख़्स मामूली ॻाल्हि ते जज़्बाती थी पंहिंजे पाण ते फ़ख्रु महसूस न करे, छो त थोरी थोरी ॻाल्हि ते जज़्बाती थियण वारो अक्सर वॾनि मसइलनि में ख़ामोश थी वेंदो आहे।